जहर जिंदगी रात कीअं बि करे हलंदासीं, तैयार रह जाए। मोर तूं बि तैयार रह जाए। मां त तैयार आहियां। बादल को पुछो छा थो चवे। सौट जे लाइ त सिर बि हाज़ुर आहे, पर सौट करे ॿाराणी थो। ॿाराणी त ॿाराणी सही सोट। मां कलसूम खे उन्हनि ज़ालिमनि जे रहम करम ते नथो छॾे सघां। जेकॾहिं कलसूम खे असां घरां कढण में कामयाबु वियासीं न त उठे यारा पेरो कोन खणंदा, सिधो अची असांजे घर जे मथां हलां कंदा। पोइ उन्हनि खे मुंहुं केरु ॾींदो? सोट, जेकॾहिं इहो कमु थिए थो न त तूं बाबा खे वठी घरां निकिरी वञजांइ। बाक़ी कलसूम खे काॾे वठी वञिणो आहे उहो मूं सभु कुझु सोचे छॾियो आहे। सौट, असांजी छिक छिका में किथे ई वीचारो मोर न अड़िजी वञे। बादल तुंहिंजी दुआ खपे। ओठे वारा मूं ते शक बि कोन कंदा। जेकॾहिं आयो त मुंहुं ॾींदासीं। सोट, असांजो यार पादरनि जो पको आहे। तूं हिन जो को बि खुटको न कर। राति हर हाल में कलसूम खे उतां आज़ादु कराइणो आहे। मां नथो चाहियां त कलसूम वधीक उन्हनि ज़ालिमनि वटि क़ैद रहे। सौट, असां कोशिश पूरी कंदासीं। पोइ वधीक जेको उनजो नसीब। कलसूम जा नसीब मूं जियां फिटल आहिनि सोट। हेरो पोइ हलण बि बेकार आहे। मोर, मां पंहिंजी क़िस्मत पाण लिखंदुसि, छो त मुंहिंजो कलसूम सां वाइदो थियल आहे। ऐं इन वाइदे खे पाड़ण लाइ जेकॾहिं मुंहिंजे मथां मौत अची वई न त बि परवाह न आहे। या मरंदुसि या कलसूम खे उन्हनि ज़ालिमनि खां आज़ादु कराईंदुसि। बाबा जवानी में मल विड़े 14-15 पाण जी मारे छजम। 14-15 मारे वामा अमा करे वैया नज़र न पई अचे। फुफी त पारे में वैया बुख लॻल आहे, मानी करे वठे आ। हाणे ख़बर न आहे कहिड़े टाइम मोटंदी। अमा तूं थी मानी धानी करे वठ। जी बाबा, हेॾे कर मुंहिंजो घोट राजा। अदी अञा मंगणो ई न आहियो, ही वरी तुंहिंजो घोट बणिजी वियो। पुट नाले थी वई आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे त इहो इनजो घोट आहे। बाबा फुफी जी ज़बान ते मूंखे एतबार न आहे, इन करे मां कंहिं वक़्त बि घुमरी खाई सघां थो। अदा भले हाणे तूं घुमरी खाई वञ, पर मां हाणे कोन फिरंदसि। अदी हिन फुसड़ी में रखियो छा आहे जो तूं हिनखे घोट घोट पई करी। पंहिंजी शिकिल ॾिठी थी, तोखां त वधीक मां सुहिणो आहियां। हा साईं, तूं मूंखां वधीक सुहिणो आहे। बाबा तूं फ़ैसिलो कर, ही सुहिणो आहे या मां सुहिणो आहे। पुट तूं त यमन जो शहज़ादो आहे, किथे हू आहे किथे तूं। मामा कावन खे बि पंहिंजा बच्चा प्यारा हूंदा आहिनि। छा चई? मां कां आहियां, तूं मूंखे कां थो सॾी? मां चवां त हथ कट बाबा, हथ कट त मां हिनखे ॾिसां। बस पुट बस, चंडो ॿार पींघे में पधर। पीरू तूं एतिरो मोतबर न आहीं जो मुंहिंजे घर में मूं मथां हथ खणी। बस कयो, ईअं कुतनि वांगुरु विढ़ंदो त हीअ रिश्तेदारी बि न हली सघंदी। सोनी तुंहिंजे करे जी छॾियो मां, न त जी ही मोल हुजे आ मोल। तव्हां ॿुधायो त इहो छा आहे? हा मां तो ॿुधायां छा आहे। ईअं न कहिड़ो जिन या जादूगर आहियूं जो तोखे ईअं ॿुधायूं थी छा आहे। त पोइ सबुर कयो, मां तव्हांखे ॿुधायां थी त इहो छा आहे। घोट कुंवार हाज़िर थियनि। एजो ई छा? अदा अॼु घोट ऐं कुंवार जी शादी जी सालगिरह आहे, जेकी तव्हां खां विसरी वई। भले भले जोड़ी दवा जो आ। अबा मां कीअं थी लॻा? मारा तू तो सफ़ा जो चोॾीअ जो चंड लॻी पई। हा बा, पोइ भला डांस थी वञे। कुंवार जेकॾहिं न तूं मूंसां डांस कंदी, घोट त सड़ी पकोड़ो थी वेंदो। अॻे में लौंगी मिर्च जहिड़ो त आहे। बोदा तूं अम्मा सां डांस कर, बाक़ी बाबे सां डांस मां पाणे थो कयां। जाई क़ुरान पहिरियों केक न कचो। हा अचो हलो हलो छुरी किथे आहे जट? बस कर कमीनी के जाजी।
शुरू में जेकॾहिं हिनखे छूट मिली न पोइ हिन जो बात बंदि थियण जो ई न आहे। ऐं हिनखे सम्झाए छॾ ॿीहर त इहा बात न हले। लाली ओ लाली छा थियो गुलाम? शहर तो वञा को घर जो सनो सौदो को खुट लाए त ॿुधाए त वतियूं अचां। बखर त सभु घर में पिया आहिनि पर जेका तुंहिंजी दिलि करे न तूं मुंहिंजे लाइ वठी अची। मां अधीअ जे लाइ कुझु सामान वठी उनखे ॾेई ईंदुसि, तुंहिंजे लाइ ॿिए चकर वठंदुसि। मीरा उते ख़ुशि आहे, उन लाइ वञण जी का बि ज़रूरत कोन्हे। भली ख़ुशि हुजे, मां त न वियो आहे न, छा चवंदी अदा न आयो आहे ॾुख करे त पोइ। पर जेकॾहिं लाली थी आयसि न त हुनजी दिलि ख़ुशि थींदी। मर्ज़ीअ जो मालिक आहीं। जल्दी मोटंदुमि, तुंहिंजो साहु न वञे। हुनजो मीरा ॾांहुं लाड़ो वधंदो पियो वञे। हाणे को अहिड़ो कमु कयां जो मीरा सां हिनखे नफ़रत थी वञे। कमदार अॼुकल्ह हारियुनि जो अचण वञण घटिजी वियो आहे, ॻाल्हि छा आहे? सरकार यादि कयो अची विया आहिनि। भोतार बाबा जी बादशाही जो ख़ैर। सदाईं ख़ुशि हूंदो। भला इहो ॿुधायो त ज़मीन जो कमु कीअं थो हले? सही पियो हले बाबा। कमदार जो रवैयो तव्हां सां कीअं आहे? इहो बाबा साईं कमकार सही पियो हले। जेका बि हक़ीक़त आहे साफ़ साफ़ ॿुधायो, लिकाइण जी का बि ज़रूरत कोन्हे। बाबा साईं कमदार जो रवैयो कंहिं बि हारी सां सही कोन्हे। कमदार ही मां छा थो ॿुधां? बाबा साईं इहे सभु कम चोर आहिनि, जे चओ न त पोइ वरी तव्हां ॾे तव्हां खणी था अचनि। कम चोर कंहिं चाहिनि जा। मूं त ॿुधो आहे त हारी सभु कम जा भला आहिनि, तूं वरी चवीं थो त कम चोर आहिनि। इहो बाबा साईं बस हाणे बस, वधीक सफ़ाई पेश करण जी ज़रूरत कोन्हे। ॿीहर जेकॾहिं तुंहिंजी शिकायत मिली न त मां तुंहिंजूं इहे ॿई टंगूं भञी छॾींदुसि। तव्हां पंहिंजो कमु वञी ईमानदारी सां कयो। फ़सुल में जेतिरी महिनत कंदो अल्लाह साईं तव्हांखे ओतिरो फल वधीक ॾींदो। फ़सुलु जेकॾहिं सुठो लहंदो त उन में रुगो मुंहिंजो न पर तव्हांजो बि फ़ाइदो आहे। जेकॾहिं कमदार तव्हां सां का बि नाइंसाफ़ी करे त मूंखे ॿुधाइजो, मां हिन जी पुठीअ तां खल लाहे छॾींदुसि। हाणे तुंहिंजी तबियत कीअं आहे पुट? ठीकु आहे जीजा, पर कल्ह तोखे छा थी वियो हो? ॿुधाए छा थी वियो तोखे? अहिड़ो को मसलो हुयो छा? कुछ भी न जीजा। हाणे घर जे नौकरनि खां बि सलाह वठजनि। ॿार आहे, जेकॾहिं घड़ी खनि ॿार जी दिलि विंदरायमि त हिन में छा थी पियो? छोटू मूं लाइ चांहि त करे अच, मां कमरे में हलां थी, पोइ खणी अच। जी जीजा। अबा सच पुछी न, तोखे ख़ुशि ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। अबा रब न, असां त ईअं सोचियोसीं त मीरा जो ॾुख सॼी उमिरि तुंहिंजी दिलि मां न निकिरंदो पुट। अम्मा खणी जो मूं मीरा खे चाहियो पर मुंहिंजी क़िस्मत में लिखियल न हुई त पोइ मां हुनजे पोयां केतिरो रुलंदुसि। सचो आहीं बाबा। बाबा मूं तोखे चयो न, मुंहिंजा भाइर शींहं अथई शींहं, हर मुश्किल खे टारे छॾींदा आहिनि। हा दी, भली केतिरा बि ॾुख दर्द सूर ऐं पीड़ा छो न हुजनि पर असांखे भोरे नथा सघनि, छो त असां मिट्टी जा न पर फौलाद जा ठहियल आहियूं। फौलाद जा जाई क़ुरान। अबा जेकॾहिं हाणे तव्हांजी इजाज़त हुजे त मां रबन लाइ किथां रिश्तो ॻोल्हियां? न मुंहिंजी मिठड़ी अम्मा, फिलहाल त मूं शादी जो इरादो कैंसिल करे छॾियो आहे। हा जेकॾहिं वरी इरादो थियो न त तव्हांखे ज़रूर ॿुधाईंदुसि। बाबा जेकॾहिं तो शादी न कई त मीरा खे कॾहिं विसारे कोन सघंदे। विसारे छॾियमि बाबा साईं, विसारे छॾियमि। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ज़बान मथां एतबार न आहे न त पोइ अदा राणा खां पुछी सघो था। अब्बा सावण ही मुंहिंजो जेको बात आहे न रबन, इहो लो जो ठहियल अथई ॾे, लो जो। हिन जे सीने में पत्थर जी दिलि अथई, पत्थर जी। हिकु मीराद छा भली 10 मीराद।
बस सदोरा बस ओवर एक्टिंग न कर ओवर एक्टिंग कयां थो छा ॿियो न त ई क़ुरान ॿुधायो न अम्मा बाबा हाणे तव्हां ॿई आज़ाद आहियो। हाणे मां पंहिंजे भाइरनि लाइ कुंवारूं पाण ॻोल्हींदसि। कुंवारूं अदी छा को 3-4 हथ कदी छा सिर्फ़ 2 हिकु तो लाइ ऐं ॿी अधे राणे लाइ। सदके वञे मुंहिंजी मिठड़ी भेण सदके वञे अचल दिल टारे छॾियई हा साईं ठरी पए ठरी ई क़ुरान भेण तू रोई थी छा तू सुखी नहीं? हदा बाहे जे मच में उछलाए पुछी तो त मां रोवां छो थी? लालिया तो मुखे चयो हुयो त मीरा हिन घर के समझी वई आहे ऐं तमाम घणो खुश आहे। खुश आहियां तमाम खुश आहियां जेतरी मां खुश आहियां मां समझां थी त दुनिया जी का भी छोकरी एतरी खुश न हूंदी। लुकमान तो सा विड़ियो आहे या तुझे हिते दिल न थी लगे इन करे तुझो इहो हाल आहे। भेण मुखे ॿुधाए त छा मसलो आहे? हदा जेकॾहिं तूं मुंहिंजी खुशियुनि जो सोची हा त हिते मुंहिंजी शादी न कराई हा। भेण तू भले पंहिंजो तू मुखे दुश्मन समझ पर हिन दिल में तुझे लाइ हमदर्दी आहे। अदा तूं पंहिंजूं हमदर्दियूं पाण वटि रखी छॾ। हाणे मां ॼाणा ऐं मुंहिंजी क़िस्मत बसि ही ॾिस मूंखे मुंहिंजी हाल ते छॾे ॾे। मीरा मुंहिंजी भेण मीरा। अदा भली करे आया तव्हां बीठा छो आयो वेहो न। न भेण मां वेहा कोन थो मूंखे इहो ॿुधाए त मुंहिंजी भेण ते खुश न आहे छा लुकमान सां विड़ियो आहे छा? छा तोखे लाली कुझु बि न ॿुधायो आहे? भेण तू लालीअ खे छॾ मां तोखो पुछण थो चाहियां छा ॻाल्हि आहे? खणी छो लुकमान वारा मुंहिंजा ॿाहिरि आहिनि पर लुकमान जी अदा तो सालो साहब आयो आहे का खिदमत करी थे अदा खिदमत भी कंदासीं खोड़ खिदमतूं अदा साला खुश आहियां। ओठा अधी कुझु न आहे ऐं लॻे थो त लुकमान जो अधीअ सां रवैयो ठीकु नथो लॻे। छा गुलाम मां तुंहिंजी भेण खे ईअं हिंदोरे में लोॾियां पोइ ठीकु लॻंदो? लुकमान मां सम्झां थो त तो अधीअ जे मथां हथु खयो आहे। अरे हा मां हथु खयो आहे तूं छा कंदे? उहा हाणे मुंहिंजी ज़ाल आहे उनखे हिन सॼे घर में वेही मुचड़ा हणां न ॾुंडनि खां वठी मार ॾियांसि न त मुंहिंजो उन ते हक़ आहे मुंहिंजी ज़ाल आहे। तूं जो कहिड़ो कमु जो तूं मूंखां पुछे थो? बसि लुकमान बसि मां मीरा जो भाउ आहियां भाउ। जेकॾहिं तूं न शरारतुनि खां न मुड़े ऐं ॿीहर मुंहिंजी भेण जे मथां हथु खयई त इहो हथु कटे छॾींदोसांइ। मां चवां थो त बसि कर। न लुकमान न संभाल पंहिंजो पाण खे मूंखे इन सां ॻाल्हाइण ॾे। ओठा ईअं न सम्झ त मां ख़ामोश आहियां त कमज़ोर आहियां। कसम आहे मूंखे पैदा करण वारी ज़ात जो ॿीहर जेकॾहिं लुकमान नदीअ जे मथां हथु खयो त विच घिटीअ में मुंहुं पियो हूंदई ऐं हुनजी रत कुता बि न चटींदा सम्झा? फन वॾी गैरत अची वई अथसि। इहा गैरत पहिरियां त कान हुयसि। अब्बास जेकॾहिं रबन ऐं राणे वारनि जी भेण सां मां शादी कयां त पोइ उहा छोकिरी कीअं आहे? छोकिरी त सही आहे पंहिंजो मांडो ॾिठो थी तोखे संग ॾींदा ये ख़्वाब ॾिसण छॾे ॾे। जेकॾहिं न कमदार सचाई करे त इहो संग कढी ॾींदो असांखे। मामा उहो त आहे पर उहे चरिया आहिनि चरिया उन्हनि सां न पासो त सुठी ॻाल्हि आहे। सफ़ा अहिड़ा चरिया आहिनि छा? उन्हनि जी भेण त आहे चरी तुंहिंजे भाउ खे त रोज़ पे कुटींदी। मूंखे कुटींदी ॿियो को तोखे छॾे ॾींदी? पोइ बंदूक खणींदुसि फुफी खे चवंदुसि त ॿी का छोकिरी हथु करे। पुट रिश्ता घणा ई आहिनि कुझु सब्र खां कमु वठि अचण सां ई रिश्ता घुरी थो। बाबा घर त आबाद करणो आहे न अधी खां पोइ केरु आहे जेको असांखे मानी पचाए ॾींदो? जेसीं ताईं न तुंहिंजी शादी न थींदी तेसीं ताईं अधी जे घर में पिया खाईंदासूं। इहा चटी बि वरी असां मथां। पर छा थी पियो इहे ॿई पियो पुट सवा ॻाए को 8-9 मानियूं खाईंदा आहियूं छा थी पवंदो? सच में अदा गुलाम खे मुझे एहसास थियो आहे या ॾेखाव पियो करे?
माण्हू केॾो बि कठोर दिलि छो न हुजे, पर रत जे रिश्ते ॾाढो मेण बणिजी वेंदो आहे। तुंहिंजा भाउ तुंहिंजे आॾो मेन छो नथा बणिजनि? उहो इन जे करे जो मुंहिंजूं ग़लतियूं क़ाबिल माफ़ी न आहिनि, छो त मूं पंहिंजे ॿाहिरनि खे एतिरो त रुसवा कयो आहे जो हू मूंखे ॾिसनि था त हुननि जूं अखियूं रत थियूं छॾनि। पर मीरा, तूं त मासूम आहीं, तूं अहिड़ो को बि गुनाह न कयो आहे जो तुंहिंजो भाउ ता हयाती तोखां नफ़रत करे। तुंहिंजो मयारी आहे, हू तुंहिंजे ख्वाबनि, तुंहिंजे अरमान ऐं तुंहिंजी ख़ुशियुनि जो कातिल आहे। इन्हीअ करे उनखे तुंहिंजो अहसासु थियो हूंदो। मुंहिंजी ज़हर ज़िंदगी करण खां पोइ हाणे जे हुनखे अहसासु थियो आहे त हुनजो कहिड़ो फ़ाइदो? छा मुंहिंजा ख्वाब मोटी ईंदा? छा मुंहिंजूं ख़ुशियूं मोटी ईंदियूं? छा मुंहिंजा अरमान मोटी ईंदा? तूं ॿुधाए, छा मुंहिंजे मन में सजायल उमेदनि जे ॾींहं खे वरी ॿारे सघिबो? न, हाणे त मां ज़िंदा लाश बणिजी वई आहियां। मुंहिंजे भाउ जा अहसास हाणे मुंहिंजे आॾो बेमाना ऐं बेमक़सद बणिजी वियो आहे। हाणे हुनजी का बि हमदर्दी मुंहिंजे अॻियां का बि अहमियत नथी रखे। छा थियो गुलाम? छा थियो? छा थियो? न भागी कहीं जहाज तुझी मुझे तो इज्जत कई, तू मूंसां कुड़ तुझी ॻाल्हियुनि में अची करे सॼी ज़िंदगी बाबा अम्मा के मुंह सूर ॾिना। ओ पछता वञा मुंहिंजे सीने में आहे, मथो वरी तूं अधीअ जे दुश्मन थी वई आहे। शाबस आहे मुंहिंजी भेण के जे मूं ज़ालिम जी इज्जत रखी, लुकमान सां छाती कई। जेकॾहिं अधी इनकार करे कोर्ट वञी पेश थी हा, तूं ऐं मां जेल में सड़ऊं हा। गुलाम, इन में मुंहिंजो कहिड़ो दो? पैसनि जी लालच तोखे बि। इहा लालच मां तुंहिंजे करे कई। तोखे तो सोना ज़ेवर पा घुरजनि, सुठा खाधा, भला कपिड़ा। मां त ॾुख सुख ते पंहिंजा ॾींहं गुज़ारिया पोइ जॾहिं कोठी मूं तोसां छाती कई, मूं त पंहिंजी ज़िंदगी ज़हर करे छॾी ज़िंदगी। हाणे ई सॼो ॾोह तूं मूं मथां ॾींदे न? बंदि कर इहो पंहिंजो वाद, किथे साहु कढी न छॾियो। चुप कर। जॾहिं लुकमान अधीअ जे मथां हुते ज़ुल्म करे थो, तूं अची त मूंखे ॿुधायो त हू हुनजे मथां ज़ुल्म नथो करे। एॾो कूड़ मूंसां। जेकॾहिं मां तोखे हक़ीक़त बि ॿुधायां त तूं छा करीं उन्हनि खे? मां छा कंदुसि? इहो त राज ॾिसंदो, पूरो राज। ॾिस त ही गुलाम छा थो करे। अॼु रेस खे दाह ॾेई पंहिंजी मयार लाहिया थो, पोइ ॾिसां हिन लुकमान खे गांधीअ जे मथां कीअं थो ज़ुल्म करे। रेस खे दाह ॾियण खां पोइ बि जेकॾहिं लुकमान न मुड़ियो त पोइ हिन कमीने जो अहिड़ो अछर कदम जो दुनिया ॾिसंदी। वॾा उन खां पहिरियां जो हिन गुलाम जा पर निकिरी अचनि, राति हुन जे घर हली हिनखे मलणी ॾेई अचूं, जो वीरस सां ॻाल्हाइण जी ज़रूरत ई न करे। यार लुकमान, तू भी बादशाह माण्हू आहे, असांजे घर में अची गोह वारियूं फूकूं ॾेई वियो आहे। तू मूंखे इहो ॿुधा, गोह अॼु ताईं कंहिंखे ॾंगियो आहे? अदा जेका चिणग दुखी आहे उहा कंहिं वक़्तु बि मच बणिजी सघे थी। इन करे लुकमान सही थो चवे, राति हली मलणी ॾेई अचूंसि। कुर्बान, तव्हां जेकॾहिं ईअं कयो न त वधीक गंद थींदो। मां हुनजे घर वञी राति हुनखे सम्झाए ईंदुसि। मां हुनखे लठ बि ॾेखारींदुसि ऐं चठ बि ॾेखारींदुसि। ख़ुदा कंदो त हू सम्झी वेंदो। पर उन खां पोइ जेकॾहिं हुन गंद कयो त पोइ लत रखंदोसांसि निड़ी जे मथां, छो त मुंहिंजो नालो आहे ओठो, हणंदो आहे सोटो। अहिड़ो हणंदो आहे सोटो जो बकरी बेकटी न करे। छोरीअ खे असां नोटनि में तोरे वरितो आहे वॾा, हाणे वरी वॾो हमदर्द थी असांखे थो सम्झाए। अब्बास, ही तो मुझे पुरानो यार यार हिंसा भाकुर पाए मिलू। पर थी रमू गौर सां ॾिस, मत हेड़ो मुहांडो को तुझे यार हुजे। हाँ रमू, नेहाल सही थो चवे, गौर सां ॾिसीस मतां तुंहिंजो यार हुजे।
बाबा हेड़ो न भागो मुंह आंडो मुंह करे खाब में ना ॾिठो पीरू तो वारो यार त सफ़ा पिड़ कढी बी रहियो आहे शायदि तोखे मानी खाराइण खां जान थो छॾाए बाबा मानी मौला जी आहे अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे बाक़ी मान के सुञाणा त यार सदाया ना यार मानी मौला जी आहे त पोइ हली मानी खाराए उते हली तोखे पार पता ॾींदुसि पोइ हिक ॿिए खे सुञाणे वठंदासीं न बाबा न हींअर मां माल सां वञा थो राति ॾिसंदासीं इन ॻाल्हि खे हलो हलो बाबा हलो हिते बि तुंहिंजी दाल न गरी हल हाणे ॿिए पासे कूड़ हण सफ़ा को कूड़ो आहे बाबा साईं मां वटि सभु लिखत आहे हुन लिखी ॾिनो आहे त हू मुंहिंजी भेण जे मथां कॾहिं बि ज़ुल्म न कंदा ऐं कॾहिं बि हुन जे मथां पाबंदी न हणंदा हू आज़ादी सां पंहिंजे घर में अची वञी सघे थी बाबा साईं शादीअ खां पोइ लुकमान सतावड़े ते बि न आयो आहे बाबा साईं पोइ बि मूं माठ कई आहे अॼु जॾहिं हुन जे मां घर वियुमि त ख़बर पई त लुकमान शादीअ खां वठी मुंहिंजी भेण जे मथां बाबा साईं हू ज़ुल्म थो कंदो रहे बाबा साईं तव्हां ई ॿुधायो छा भला हू खून जे पदे वई आहे जो मुंहिंजी भेण जे मथां हू एॾो ज़ुल्म था कनि बाबा साईं ही हथ थो ॿुधाव मुंहिंजी तव्हां में ई उमेदु आहे त हुन कमीने खे तव्हां सम्झायो ऐं असां परे कोन पवंदासीं हा बाबा जेकॾहिं पोइ बि न मुड़िया न असां लुकमान खे हिकु धको नी मां मारे छॾींदुसि भले ओठो पलाद में मूंखे कुई वञे या उन केस में मां फाईअ ते चढ़ी वञा पर बाबा मूंखे परवाह न आहे हुनजी पोइ ख़ुदा कंदो तव्हां हिक ॿिए खां परे कोन वेंदव मां ओठे वारनि खे घुराए उन्हनि खे सम्झायां थो जॾहिं तव्हांखे ख़बर हुई त हू ॾिंगा आहिनि पोइ तव्हां उते रिश्तो छो कयो बाबा साईं हीअ कॾहिं ॻोठी रेस थियो आहे अॼु में मुंहिंजो मीटर फिरियो पियो आहे रहंदो त मथो ख़राबु करे वेठो हिन जी तूं दिलि में न कर सुभाणे तूं अचिजांइ मां ओठे वारनि खे बि घुराईंदुसि ऐं तव्हांखे आम्हूं साम्हूं विहारे तव्हांजो ठाह कराए छॾींदुसि ठीकु आहे बाबा साईं मां अची वेंदुमि जीअं तव्हांखे बहितर लॻे बसि मूं ग़रीब जे तोखे पालण थो अचे बाबा बोला जी यार गर्मी में साह थो वञे हा यार गर्मी ॾाढी आहे बारिशूं पियूं न इन करे ज़मीन मां उॿ निकिती आहे ॿी ख़बर ॿुधी अथई वरी कहिड़ी यार गुलाम खे लुकमान हिक ॿिए सां ॾंदा चकी ॾिनी अथनि जाई क़ुरान अञा किथे आहे ॾिजांइ इहो ओठो इन गुलाम खे रोज़ कुटींदुसि रोज़ थुकूं बुजा हणंदुसि हा छो जो इहो गुलाम आहे इन जे लाइक़ु ॾिसजांइ थी अञा इन सां कहिड़ा कहिड़ा था हशर कनि ॿुधा हा इहो गुलाम जेकॾहिं भाॼी मीरा जी शादी तोसां कराया त हिन खे कुलनि ते घणी घुमायूं आहे मीरा त हाणे बि मुंहिंजी आहे यार पर मीरा खे हासिल करण लाइ न लुकमान खे पूरो करणो पवंदो ॿुधा हा और शदान यार बिठा अथई छा सलाह बिस्तरे भागा केॾा नक जा पका आहिनि हीअं बीठा आहिनि जीअं ॼण कुझु थियो ई न हुजे ईअं न जेकॾहिं मुंहिंजी मंग सां कोई शादी करे हा मां त उन ॾींहुं पंहिंजो पाण खे मारे छॾियां हे त ॾिस वॾा एथेन अड़े तूं छा पंहिंजो पाण खे मारींदे तोखे त मां मारींदुसि मां तूं असांखे मारींदे न न रा यार असां गरीब जा ॿार असां तव्हांखे छो मारींदासीं अब्दुल रबन बाबा मज़ाक तो करे बाबा असां जहिड़े जहिड़ा न आहियूं या ही मां तव्हांखे ॿाहूं थो ॿुधायां ख़ुदा जो वास्तो अथव असांखे माफ़ कयो कुर्बाना ही हाणे सुधरी विया आहिनि हिननि सां जहिड़ो छा कबो अचरिया यार तो ही छा कयो हा तूं सम्झण जी कोशिश कर जेसीं ताईं लुकमान खे पूरो न कयूं न तेसीं ताईं असांखे जहिड़ो नाहे करणो जेकॾहिं असां जहिड़ो कयोसीं त माण्हू शायदि घणा थी वेंदई ऐं ख़बर अथई छा चवंदा फिलाणे त जहिड़ो कयो न फिलाणे त जहिड़ो कयो न इन जे करे जेसीं ताईं लुकमान जो कमु तमामु न कयूं न तेसीं ताईं असांखे हुन सां जहिड़ो करणो ई नाहे मतिलबु तूं सबुर खां कमु वठो हा उहो ॿुधो कोन अथई त पंहिंजे कम जे लाइ गॾहि खे ॿपेरे पवणो पवंदो आहे क़ुरान अरे हिकु न हे त ॿ गॾा अथई ॿ गॾा हुजनि या टे गॾा उन्हनि खे ॿपेरे पवंदासीं जाई क़ुरान सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।